सॼ पहिरें नंबर ते मां वटि गुज़ारिश खणी आयो आहियां, अल्लाह जी ज़ात सां कंहिंखे भाई वार न बनायो। सचो रब अकेलो वहदहू ला शरीक, न हुन जे ज़ात में को शरीक न सिफ़ात में को शरीक। मुश्किल कुशा केर? अल्लाह जो नालो ज़ोर सां वठो सवाब। हाजत रवा केर? नज़र ऐं न्याज जे लाइ केर? रुकू ऐं सजदे जे लाइ केर? पुट न न्याणिजण वारो केर? इज़्ज़त ज़िल्लत जो मालिक केर? मौत हयाती जो मालिक केर? नफ़े नुक़सान जो मालिक केर? आलिमुल ग़ैब हर शइ खे हर वक़्त में ॼाणण वारो केर? हाज़िर नाज़िर हर जाइ ते मौजूद हर वक़्त सभिनी खे ॾिसण वारो केर? दाता ॾियण वारो केर? दस्तगीर ऐं गौस मदद करण वारो केर? गंज बख़्श खज़ाना बख़्शण वारो केर? मुख़्तार कुल कंहिंजी ज़ात। मुंहिंजे नबी फरमा मन कान आख़िरु कलामिही ला इलाहा इल्लल्लाहु दख़लल जन्नह। फरमायूं जा मुंहिंजे उम्मती जो आख़िरी वक़्त में अक़ीदो आहे ला इलाहा इल्लल्लाह। इहो अक़ीदो हुजे, ज़रूरी न आहे त ज़ुबान ते लफ़्ज़ अचनि, अची वञनि त भली ॻाल्हि आहे। पर हिकिड़ो असांजो मुस्लमान मुवाहिद असर जी नमाज़ पढ़ी मस्जिद खां ॿाहिरि निकितो, एक्सीडेंट थी पियो, वीचारो बेहोश थी वियो। कराची इस्पताल खणी वियसि, 8 ॾींहं 8 रातियूं बेहोश लॻो पियो हो। उन बेहोशी वारी हालत में उनजो दम परवाज़ थी वियो। मुंहिंजे नबी फरमायो मन कान आख़िरु कलामिही ला इलाहा इल्लल्लाहु दख़लल जन्नह। पछाड़ी में मुंहिंजे उम्मती जो अक़ीदो आहे ला इलाहा इल्लल्लाह। भली ज़ुबान ते लफ़्ज़ न अचसि तॾहिं बि नबी से फरमा दख़लल जन्नह। मां तो फरमाया त यो मुंहिंजो उम्मती जन्नत में वेंदो, इंशाअल्लाह जन्नत में वेंदासीं। यकीन कयो, शक त कोन आहे। ऐं यकीन कयो त असां हक़ ते आहियूं। तौहीद ऐं सुन्नत वारे रस्ते ते असां, क़ुरान ऐं सुन्नत वारे रस्ते असां हक़ ते आहियूं। शक कयो त ईमान हलियो वेंदो। शक त कोन अथव न। जेकॾहिं थोरो कर महिल शक पैदा थियो, भेण होॾे पीरनि ते वॾी ख़ल्क़ आहे, होॾे मुहर्रम में त वॾी ख़ल्क़ आहे, लखे माण्हू आहिनि, अलाए असां हक़ ते हलायूं हक़ ते। जेकॾहिं इहे शक कयो ईमान हलियो वेंदो। मां तव्हां खां पुछां थो, नबी साईं जे साहबा खे शक हुयो छा? असां अलाए हक़ ते अलाए न। तव्हां हाल जी जमायत हो, अमरोट ऐं ॿेर वारनि जी जमायत, तौहीद सुन्नत वारे रस्ते ते तव्हां यकीन कयो असां हक़ ते, इंशाअल्लाह जन्नत में वेंदासीं।